अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिट्टू अरबा भाला मुझो किसो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पार नंबर 5। जै वक्त हज़रत अब्दुल्ला पैदा थियो हुयो एक ॾींहं में एतिरो कद वधंदो हुयो ॿिया ॿार जेतिरो 2 महीननि में वधंदा आहिनि। उनखे ॾिसण जो हिकु दर्जो हिकु माण्हू ईंदा हुआ ऐं उनजो हुस्न जमाल नूर खे ॾिसी तइजब कंदा हुआ। हज़रत अब्दुल्ला सां यहूदियुनि जो अहिड़ो वर्ताव हुयो जहिड़ो बिरादरान यूसुफ जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन सां हुयो। उन तजवीज़ मुबारक जो सबबु हीउ थियो जॾहिं अहले किताब हिन फ़ख़ुर उकला रोज़गार जी गुफ़्तगू कई, ज़हूर जा आसार मुशाहिदो कया, सभ जा सभु शाम में गॾु थिया, पैगम्बर आख़िरी ज़मान जे ज़हूर बाबति गुफ़्तगू कई ऐं संदनि हिकु आलिम वटि उर्दन विया जेको सभिनी खां घणो बुज़ुर्ग हुयो। उन आलिम उन्हनि माण्हुनि खां पुछियो, तव्हां माण्हू मूं वटि कहिड़े सबब खां आया आहियो? तव्हां एतिरा परेशान मुज़तरब छो आहियो? परेशान ऐं मुज़तरब छो आहियो? उन्हनि चयो, असां पंहिंजे किताबनि में ॾिठो आहे, उन में हिकु हिन पैगम्बर जलील जा औसाफ़ पढ़िया जंहिंजी फ़रिश्ता मदद कंदा ऐं असांजो दीन उन जे हथां ज़ाइल बर्बाद थींदो। अवां सां उन बाबति मशवरो करणु आया आहियूं, मुमकिन हुजे त उनखे रोकण जी का तदबीर ॿुधायो। उन आलिम चयो, जेको शख़्स इन अमुर खे मटाइणु चाहींदो अहिड़ो इरादो करे थो, इहो शख़्स जाहिल ऐं मग़रूर आहे। जेको तव्हां माण्हुनि पढ़ियो ॾिठो इहो वाक़िअ थींदो, उनखे रोकणु मुमकिन कोन्हे। उन आलिम चयो, उनजो हिकु अज़ीज़ माइट उनजो वज़ीर थींदो, हीउ अमुर उनजो मुइन ऐं मददगार थींदो। उन्हनि माण्हुनि उन आलिम जी ॻाल्हि ॿुधी त हैरान थिया। उन्हनि में हिकिड़ो आलिम हुयो बा नाले हुयो जेको उथियो जो वॾो काफ़िर सरकश ऐं शुजा हुयो। उन चयो, हीउ शख़्स पुढ़ो थी वियो आहे ऐं पीढ़ीअ में अकुल ज़ाइल थी वियो अथसि, उन जूं ॻाल्हियूं न ॿुधो। मुनासिब आहे उन शख़्स खे मारे छॾियो जंहिंमां इहो पैगम्बर पैदा थियण वारो आहे। उन तरफ़ खां बेवकूफ़ थियो। उनजे लाइ तदबीर इहा आहे, कुझु माल ख़रीद करियो ऐं वापार बहाने मके वञो। तव्हांजो मक़सदु हासिलु थी वेंदो, ऐं तव्हां सां गॾु हलंदो। तलवारूं ज़हर सां भरियो ऐं सफ़र जो इंतज़ाम करियो। उन्हनि मलूननि खे उन काफ़िर जे बदबख़्त जी राय पसंदि आई ऐं मके मुअज़्ज़म जे तरफ़ माल ख़रीद करे रवाना थिया। जॾहिं मके जे वेझो पहुता, हिकु हाटिफ़ जी आवाज़ ॿुधी जेको चई रहियो हुयो त ऐं बदतरीन इंसानो, बहितरीन शहर में वञी रहिया आहियो, बहितरीन ख़लक़ ख़ुदा खे नुक़सानु पहुचाइण जो इरादो कयो अथव। जेको शख़्स ख़ुदाई ख़लक़त तक़दीर ते ग़ालिब हुअणु चाहे थो, उनजी बाज़ गश्त बाहि जहन्नम जे तरफ़ हूंदी आहे ऐं इहो दुनिया ऐं उक़बा में नुक़सानु खणण वारो आहे।